कराची में सुई गैस जी लोड शेडिंग खिलाफ़ पीपी पारां सुई सदरन गैस जे हेडाफ़ी साॾो एतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो जंहिं दौरान सख़्त नारेबाज़ी कई वई। धरणे खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंध जी गैस ते ॿिया सूबा हली रहिया आहिनि पर पाण खे सो न पियो मिले। नाअहल ऐं नालाइक़ हुकूमत खे अवाम सां का बि हमदर्दी नाहे। हुन चयो त वफ़ाक़ सिंध खे हिसे जो गैस न ॾेई आइन जी भञकड़ी करे रहियो आहे। गैस जो जवाज़ ॼाणाए बिजली बंदि कई पई वञे। सईद गनी चयो त वफ़ाक़ी सरकार सिंध जे अवाम खां वोट न ॾियण जो बदिलो वठी रही है। कई बरसों से कई सालों से सूबा सिंध को उसके हिस्से की गैस नहीं मिलती, लेकिन दूसरे सूबे इस्तेमाल करते हैं। हमने कभी उसके ऊपर कोई ज्यादा एतराज नहीं किया। सूबाई वज़ीर चयो त वज़ीर आज़म इमरान खान मुतहदा बानी जी पॉलिसी खे अॻिते वधाईंदे लसानियत पखेरे रहियो आहे। वज़ीर आज़म चयो त अंदरूनी सिंध में कामयाब थियल हुक्मराननि कराची लाइ कुझु नाहे कयो। MQM का जो बयानिया है, हमारा ये बेहिस नालायक नाहल वज़ीर आज़म रोजाना इस बात को दोहरा रहा है। एक जमात जो पाकिस्तान ने पंजाब में जीती होगी, KP में जीती होगी, पता नहीं कैसे जीती होगी, लेकिन सूबा सिंध में नहीं जीती, तो क्या उसको हक पहुंचता है कि उसका वजीर आजम ये दावा करे कि मैं सूबा सिंध का भी वजीर आजम हूँ। सईद गनी चयो त वज़ीर आज़म अवाम खे ॿुधाए त हुन सिंध जे घणनि बरसात मुतासिरनि इलाइक़नि जो दौरो कयो। सिंध त ठहियो पर बनी ॻाल्हि जे मुतासिरनि जी बि सार न लधी। नाअहल ऐं करप्ट वज़ीर आज़म मां अवाम बेज़ार थी चुको आहे। सूबा सिंध से तो नफरत है आपको। 25 लाख लोग सूबा सिंध के सड़कों पर बैठे हैं। वजीर आजम को तौफीक नहीं हुई कि वहां जाकर उनसे हमदर्दी कर ले। इवन इसके अपने हल्के मियांवाली में जो लोग बारिश से मुतासिर हुए थे, ये उनके पास भी नहीं गया। सूबाई वज़ीर चयो त अवाम दुश्मन हुकूमत दवाउनि जा अघ वधाए छॾिया। वरी उहो मौक़िफ़ अख़्तियार कयो पियो वञे त दवाउनि जी दस्तियाबी लाइ अघ वधाया विया आहिनि। इमरान खान खे का ख़बर नाहे हू अलाए छा पी सुम्हे थो। सईद गनी चयो त जहांगीर तरीन इमरान खान जो ख़र्च हलाईंदो हो, उन करे केस फरार कयो वियो। PTI में जेको बि आहे उहो फ़रिश्तो आहे, बाक़ी हुननि जी नज़र में नू लीग ऐं PPA वारा सभु करप्ट आहिनि। सूबाई वज़ीर शैला रज़ा चयो त इमरान न्याज़ी जो नालो बहरान न्याज़ी रखियो वञे। लिसानी सियासत कंदड़ धार सूबे लाइ एहतजाज करे रहिया आहिनि, पर कराची जे अवाम जो खेनि ॾुख नाहे। हू हिकु वज़ारत ते विकामजी विया। नफरतें फैलाने निकल आते हो कि किसी के साथ गुजारा नहीं होता, डूब मरो। एक वजारत पे तुम कराची के लोगों के हक की आवाज नहीं उठा सकते, डूब मरो। तुम एक वजारत के पीछे ये नहीं कह सकते कि कराची की मदद करो। शेला रज़ा चयो त 2 साल गुज़रण बावजूद हुकूमत पंहिंजनि पेरनि ते न बीह सघी आहे। 2 वरनि में ॿार बि पंधु कंदो आहे। चीनी का बहरान, दवाओं का बहरान, मिलेंगी तो 500% महंगी होके मिलेंगी। और सिंध से तो ये इंतकाम कि गैस का बहरान, बिजली का बहरान, बारिश आई है, सैलाब आया है, वफाकी हुकूमत मरी हुई है। आप अपना नाम इमरान न्याजी से बहरान न्याजी क्यों नहीं रख लेते? उन मौके ते वकार मेदी चयो त वफ़ाक़ में हुकूमत हुजण बावजूद PTI वारनि केल काफ़ी सारो एहतजाज जो ड्रामो कयो। अॻु 8 कलाक हाणे 12 कलाक बिजली गायब आहे। कैमरामैन कलीम खोखर सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध TV न्यूज़, कराची।